पीटीआई चेयरमैन इमरान खान ऑडियो लीक जी जांच लाइ अदालत वञण जो ऐलान करे छॾियो। इमरान खान चयो आहे त शहबाज शरीफ़ ऐं राणा सनाउल्ला कुझु बि करे वठनि, लॉन्ग मार्च खे रोके न सघंदा। चोर ऐं सिंधन हैंडलर्स ॿुधी वठनि, क़ौम धाड़ेलनि खे तस्लीम न कंदी। इस्लामाबाद न लॉन्ग मार्च जी तयारी सोचे समझी करे रहियो आहियां। छा एजेंसियुनि जो कम फोन टेप करण, डेॼारण ऐं धमकाइण आहे? असां सियासत न पर क़ौम खे आज़ाद कराइण लाइ जिहाद करे रहिया आहियूं। मुखालफ़नि ख़िलाफ़ जेको थिए हलाल ऐं तव्हां जे ख़िलाफ़ थिए त हराम। इमरान जे हर ॻाल्हि फितनो ऐं साज़िश आहे। नून लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ इमरान खान जे बयान ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त इमरान खान पंहिंजी हुकूमत में मुखालफ़नि जे रिकॉर्डिंग्स खे जाइज़ करार ॾिनो हो। हाणे खेसि पसंदि जी JIT न मिलंदी। थर जो कोयलो मुल्की मईशत में इनकलाब आणे रहियो आहे। थर जी तरक़ी पाकिस्तान जी तरक़ी आहे। थरकोल ब्लॉक 2 जी इफ्ताही तक़रीब में ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो, थर जी कोयले मां 300 सालनि ताईं बिजली पैदा थी सघे थी। थर जे कोयले खे इस्तेमाल न करण इज्तिमाही ग़लती हुई। थर जो कोयलो इस्तेमाल करे सालियानो $7 अरब से ₹10 फी यूनिट बिजली ठाहे सघिजे थी। रिथा सां पाकिस्तान ऐं थर ॿई तरक़ी कंदा। थर पाकिस्तान खे तब्दील करे रहियो आहे। थर पार्कर में शहबाज स्पीड वारो कम चाहियूं था। 1 साल अंदर पाकिस्तान में 100 इनकलाब आणे सघिजे थो। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी थरकोल ब्लॉक 2 जे इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त पहिरियां थर में गुरबत बाबति ॿुधायो वेंदो हो, पर हाणे हिते औरतूं ट्रक हलाइण खां वठी इंजीनियरिंग जी शोबे में कम करे रहियूं आहिनि। ॿोॾ मुतासिरनि खे घर ठाहे ॾियण वज़ीर आज़म ऐं असांजी गॾियल ज़िम्मेवारी आहे। थर को बुरा भला इतना कहा गया थर के कोयले को कि जी इसकी ये तो आग लग जाएगी, बाहर निकलेगा तो जल जाएगा, इसकी कैलोरीफिक वैल्यू नहीं है, ये पावर जनरेशन के लिए नहीं हो सकता। अप्रैल 10, 2019 थर से पहली बार बिजली नेशनल ग्रिड में गई और वो बिजली भी बता दूं कि सीधी फैसलाबाद गई यहाँ से और पंजाब को, पाकिस्तान को रोशन कर रही है। थर की सक्सेस जो है वो थर के लोगों की वजह से है। ये जमीन थर के लोगों की थी, उन्होंने हमारे हवाले की और इस वजह से ये कोयला निकल सका यहाँ। और हमने अब्तुल इम्कान कोशिश की है कि उनका पूरा ख्याल रखा जाए। रुक जाती, बट लॉ ऑफ द लैंड इज फाइनल। प्रोविंसेस के शेयर्स को आप इस तरीके से नहीं काट सकते। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध खे तवानाई जो बास्केटबॉल करार ॾींदे चयो आहे त थर जी ज़मीन थर वासियुनि जी आहे। संदन महिरबानी सां ही मनसूबो हली रहियो आहे। हितां पैदा थियल बिजली पंजाब समेत समूरे पाकिस्तान खे रोशन करे रही आहे। सिंध 70% गैस पैदा करे थी। थर जो कोयलो समूरे मुल्क जी तवानाई ज़रूरतुनि खे पूरो करे सघे थो। तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख थर वासियुनि खे मुफ़्त बिजली ॾियण जी अपील कई। हुकूमत नंढी चूंड ऐं मकानी चूंडूं 3 महीननि लाइ मुलतवी करण जी दरख़्वास्त करे छॾी। इलेक्शन कमीशन पारां वधीक मुशावरत लाइ सिंध, पंजाब ऐं KP जा चीफ सेक्रेटरीज़ IGs खे बि तलब कयो वियो। इलेक्शन कमीशन, दिफ़ा ऐं घरू सेक्रेटरीज़ तोड़े DGMOs खे बि सॾायो वियो। रावलपिंडी जी अदालत वफ़ाक़ी घरू वसी राणा सनाउल्ला खे इश्तिहारी करार ॾियण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। खेसि गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम। रावलपिंडी जी एंटी करप्शन कोर्ट जे ॿीहर हुकुम बाद एंटी करप्शन जी टीम वफ़ाक़ी घरू वसी राणा सनाउल्ला जी गिरफ़्तारी जा वारंट से सेक्रेटरीट जे थाणे खे
वसूल कराए छॾिया। इस्लामाबाद पुलिस चयो आहे त राना सनाला जा गिरफ़्तारी वारंट ज़ाब्ते मूजिब वरिता आहिनि। एंटी करप्शन टीम कानूनी मामले खे कानून मूजिब हल करे बयानबाज़ी न करे। फॉरेन फंडिंग केस में पीटीआई जे एफआईए खे गिरफ़्तारियुनि खां रोकण वारी दरख़्वास्त रद्द। इस्लामाबाद हाई कोर्ट वफ़ाक़ी जांच इदारे खे कानून मूजिब कार्रवाई जारी रखण जी हिदायत करे छॾी। पीटीआई जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी 19 अक्टूबर ताईं मुलतवी। स्टेट बैंक पारां व्याज जी शरह 15% बरक़रार रखण जो ऐलान। हलंदड़ साल महांगाई जी शरह 19 खां 20% रहण जी कथी बि कई वई। सिंध जे ॿोॾ मुतासिर इलाइक़नि में बीमारनि ते ज़ाब्तो न आयो। वधीक 4 ॼणा फ़ौत। केतिराई मलेरिया, गैस्ट्रो ऐं चमड़ी जी बीमारी में वरतल। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बीठल बरसाती पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी। बीठल बरसाती पाणी नेकाल करण जो मुतालबो। सिंध हुकूमत पारां ॿोॾ मुतासिरनि लाइ इमदादी सरगर्मियूं जारी आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 28,675 ख़ानदाननि खे राशन फ़राहम कयो वियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त बदीन में 6,200 ख़ानदाननि खे राशन बैग्स ॾिना विया। मुतासिरनि में वधीक 1,800 खेमा विरहाया विया आहिनि। सिंध हाई कोर्ट जो सखर ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में क़ाइम टेंट सिटीज़ में मुतासिरनि खे सहूलियत फ़राहम न करण ते कावड़ जो इज़हार। अदालत बरसात मुतासिरनि वारी गॾियल दरख़्वास्तुनि ते लिखत में फ़ैसिलो जारी कंदे आबपाशी खाते खां पाणी जे कुदरती लंघन ऐं दौरनि बाबति सर्वे रिपोर्ट तलब करे वरिती। मुतासिरनि खे सहूलियतूं फ़राहम करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम। पीटी स्टाफ जी मुक़ररी करण जी बि हिदायत। जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत रिमार्क्स में चयो त रिपोर्ट मूजिब टेंट सिटी क़ाइम कया विया आहिनि पर सहूलियतूं फ़राहम नाहिनि कयूं वयूं। टेंट सिटीज़ में सिहत, खाइण पीअण ऐं साफ़ पाणीअ जी बि सहूलियत नाहे।